अॼु जेकॾहिं मुंहिंजे माण्हू जी पगार नथो करे मूंखे बि पगार न खपे मां न वेंदुमि लाड़काणे कैंपस एतिरी जेकॾहिं न आहे त पोइ असां पंहिंजो इहो हक़ रखूं था जेसी ताईं असांजा ही मसला हल न थींदा न उथंदासीं सिर्फ़ कंहिं हिकिड़े माण्हूअ जो कंहिं फर्द जो मसलो न आहे सॼे इदारे जो मसलो आहे ही इदारनि जे लाइ असां उथंदासीं ॻाल्हाईंदासीं इदारो असांजी माउ आहे असां हितां रिस्क खाऊं था पघार बचा पालियूं था हिन इदारे सां जेको गद्दारी थो करे नाजाज़ी थो करे उहो गद्दार आहे असां सां गॾु वेही असांजे सिफ़नि खां ॿाहिरि आहिनि इन्हनि खे असां एतिरो ज़रूरु चवंदासीं त हाणे तव्हां पघार किथां था वठो असां केरु आहियूं तव्हां केरु आहियो सभु असां हिक ॿिए जा साथी आहियूं जेकॾहिं कंहिंजे मथां का महल अचे थी जेसी ताईं तव्हां ॿाहिरि हिक ॿिए सां न थींदव इहे गद्दारियूं छॾे ॾियो ही इदारा मां अथव ही असां सां गद्दारी नथा कयो ही पंहिंजी अमड़ सां गद्दारी था कयो ही इदारा तबाह था थियनि मां हितां जो घणो एतिरो वाक़ुफ़ न आहियां मां तव्हांखे लाड़काणे कैंपस जो ॿुधाईंदुमि असांजो हाल इहो आहे का गाॾी हलण जहिड़ी न आहे सिरुनि ते गाॾियूं बीठियूं आहिनि स्टूडेंट्स असां शागिर्दनि जे करे आहियूं असांखे अधु आऊं अधु पिटूं ॻाल्हि सिधी आहे सच ॻाल्हाइबो असांखे हिननि शागिर्दनि जूं बि पिटियूं असां न उन्हनि खे प्रॉस्पेक्टस में लिखी था ॾियूं तव्हांखे पाणी ॾींदासीं वाईफाई ॾींदासीं तव्हांखे हॉस्टल ॾींदासीं का शइ कोन था ॾियूं पैसा उन्हनि खां ज़बरदस्ती था वठूं न ॾींदव तव्हांखे असां क्लियरेंस न ॾींदासीं असां जॾहिं एॾी नाजाज़ी कयूं था उन्हनि खे हक़ बि ॾियो उन्हनि शागिर्दनि जे करे आहियूं असां सभु हिते इदारा जेके बि आहिनि तव्हां वटि जेकॾहिं शागिर्द न हूंदो तव्हांजी कंहिंजी बि पहचान न आहे न वाइस चांसलर जी पहचान आहे न कंहिं ऑफिसर जी न कंहिं उस्ताद जी न कंहिं रिप्लाई जी ही पहचान असां उन्हनि जा बि हक़ खायूं वेठा आहियूं असांजा जेके बि अकाउंट्स आहिनि लाड़काणे कैंपस जा सभु हिते आहिनि हॉस्टल जी कलेक्शन हिते आहे असांजो अॼु डिप्टी प्रोस्ट अॼु वेठो आहे ख़ैरात वठण आयो आहे वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे न अचणु खपे आहे हुनखे असांजे पंहिंजे घर जो मसइलो आहे इदारनि जा मसइला आहिनि साईं जेकॾहिं सिस्टम जी ख़बर न आहे त इहे चार्जूं न खणे कोई बि चार्जूं खणो था त उन्हनि खे सम्झो बि सही इहो पिनण आहे हुनखे इहा ज़रूरत न आहे इन्हनि छोकिरनि जूं असांजूं फीसूं जेके बि आहिनि हिते कलेक्शन आहे 1.25 करोड़ रुपयो साल जी कलेक्शन आहे असांजी हॉस्टल जी रुपयो बि नथो ॾिनो वञे 10,000 लाइ असां डिप्टी प्रोस्ट हिते पिनण आयो आहे वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे डायरेक्टर आयो आहे पंहिंजूं पघारूं वठे थो एतिरो बि कोन्हे तूं उतां जी तूं हर शइ थो खाए उते रहे थो उतां जूं गाॾियूं थो हलाए उते रहे थो उतां जा तोखे नौकर चाकर तूं हर शइ करे थो एतिरी सहूलियतूं वठे थो छा हिननि मुलाज़िमनि सां तुंहिंजो एतिरो बि प्यार कोन्हे तूं बि एहतिजाजनि तूं त का बि शइ न वठ जेकॾहिं असांखे पंहिंजो हमदर्द हुजा पंहिंजो वॾो चवे थो त इहा तुंहिंजो तो ते फर्ज़ आहे एहतिजाजनि तूं असां सां गॾु बि बाक़ी ईअं न आहे त पंहिंजी 2.5 लख रुपया पघार वठी गाॾियूं असांजे लाड़काणे कैंपस जी थो हलाए तूं तेल असांजा थो ख़र्च करे तुंहिंजो ज़ाती तेल को बि न आहे ज़ाती गाॾी को बि कोन्हे घर तुंहिंजो को बि कोन्हे सभु शइ असांजे कैंपस जी असांजे इदारे जूं थो हलाए फर्ज़ आहे तो ते तूं असां सां गॾु बि इहे गद्दारी न कयो असां सां सिर्फ़ु पाण हिकिड़ो माण्हू पंहिंजो मज़ा थो वठे तूं सभिनि खे लताड़े थो हीअ अॼु असां लाड़काणे खां हिते राताकू हिते बुखंदे उञंदे मच्छरनि में पाणी न का बि शइ न तूं पुछियो त कहिड़ी तकलीफ़ में हुयो राति अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांजो ज़ाती को बि मसइलो कोन्हे असांजो मसइलो सिर्फ़ु इहो आहे इदारा ठाहियो इदारा बणायो असांजी पहचान इदारा आहिनि असांजा बच्चा पढ़नि था ऐं सुभाणे जंहिंजा नंढा आहिनि उहे पढ़ंदा असांजूं कोटाऊं ही इदारा न रहंदा तव्हांजा बच्चा न पढ़ंदा इदारा ठाहियो खुदारा असां तव्हांखे ॿाहूं था ॿधूं इहे सियासतूं छॾियो इहे मुक़ाबला करणु छॾियो जेको हक़ जी ॻाल्हि थो करे हुनखे चई हितां कढी ॿाहिरि फिटी कयो हुन कुंड में रखो हुनखे हेॾे कयो यार अफ़सोस जी ॻाल्हि आहे स्वीपर सां बि जहिड़ो हिकिड़ो ॿिए स्केल जो मुलाज़िम आहे पटे वारनि सां जहिड़ो चई तूं हुनजो माण्हू आहे हुनजो माण्हू आहे
हेॾी वॾी लेवलियूं ख़ुदा खे मञो, इदारनि खे ठाहियो, इहे जहिड़ा न कयो। तव्हां वॾा आहियो, असां जेकॾहिं विढ़ूं त तव्हां असांखे परचायो। तव्हां जो विढ़ंदो त केरु तव्हांखे परचाईंदो? ख़ुदा खे मञो, इन्हनि इदारनि खे, ही पाक पवित्र इदारा आहिनि यार, ही असांजी अमड़ियूं। असां रिस्क था खाऊं, बचा था पालियूं। सुभाणे हर कंहिंखे जवाबु ॾियणो आहे। जेके बि वेठा आहियूं, असां पघार छा असांजो हक़ न आहे? हिकिड़ो मज़ूर आहे यार, हिकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जेके बि मज़ूर खां मज़ूरी वठो, उनजे पघर सुकण खां उनखे वधि उजरो अॻ में ॾियो। पघर सुकण खां अॻ में उजरो ॾियो। हाणे छा तव्हां उहा नबीअ जी बि हदीस विसारियूं वेठा आहियो? वक्त निमाज़ूं था पढ़ो, पाण खे कोई मोमेंट थो सम्झे, कोई छा थो सम्झे, छा इहे शयूं तव्हां खां विसरी थियूं वञनि? असांजो कमु न आहे बजेटियूं वठणु। गाॾियूं तव्हांखे छो थियूं मिलनि? तेल अनलिमिटेड छो था मिलनि? ड्राइवर 24 कलाक तव्हांखे छो था मिलनि? बिजली अनलिमिटेड इन शइ जे करे मिलनि था। 24 कलाक तव्हां अलर्ट रहो। जेकॾहिं तव्हांखे CM वटि मीटिंग करणी आहे त राति जो 1 बजे निकिरी वञो। राति जो 3 बजे जेकॾहिं कंहिं तव्हांखे सेक्रेटरी बोर्ड वटि वञिणो आहे, उते पहुची वञो। फिनांस ऑफिस में वञिणो आहे, इहो तव्हांजो कमु आहे। इहे जेके बि मसइला आहिनि, वाइस चांसलर लेवल जी इहा ई पोस्ट आहे, इहे कम आहिनि। असां इहा शइ कतई न ॿुधंदासीं त बजेट कोन्हे। न ई असां पंहिंजो उजरो कयूं था, पोरियो कयूं था, असां पंहिंजी मज़दूरीअ जो हक़ रखूं था, जंहिंजो तव्हां